सिंधु माथरी जे तहज़ीब ते आउं रुखसंदी अवां सां मुख़ातिब आहियां। अॼु पाण सिंधु माथरी जे सभीता सां लाॻापो रखंदड़ 5000 साल आॻाटे माॻ विंझड़ोट जो ज़िक्र कंदासीं, जेको हिन वक़्तु लावारस हुजण करे आख़िरी पसाह खणी रहियो आहे। सिंधु माथरी जे सभीता जो 5000 साल क़दीम माॻ विंझड़ोट अॼु बि असां ॾांहुं पंहिंजा आख़िरी पसाह खणंदे वारसी करण लाइ वाझाए रहियो आहे। विंझड़ोट जो क़दीम माॻ घोटकी ज़िले जे रेती रेलवे स्टेशन खां 5 मील परे ॾखण तरफ़ आहे। ही माॻ हाकड़े दरिया जे किनारे ते आबाद हुयो, जेको हाकड़ो दरिया सुकी वञण बैदि वीरान थी वियो। विंझड़ोट जो शहर हिक खां कई भेरा आबाद थियल ॾिसिजे थो। इम्कान आहे त हिन वसंदीअ खे पहिरियां सिंधु सभीता जे वारसनि आबाद कयो, जंहिं बैदि वैदिक दौर में ऐं उन खां पोइ बि ही माॻ आबाद रहियो, छाकाणि त हितां सिंधु तहज़ीब वारे दौर खां पोइ जे आबादी जा सबूत बि मिलिया आहिनि। कुझु माहिरनि जो ख़्यालु आहे त ही माॻ विंझड़ोट उन वक़्तु बि आबाद हुयो जंहिं वक़्तु 712 ईस्वीअ में सिंध ते ब्राह्मण घराणे जे राजा ॾाहर जी हुकूमत हुई, ऐं उन वक़्तु विंझड़ोट बि ब्राह्मण आबाद वांगुरु हिकु वसंदड़ ऐं भरियो भाॻियो शहर हुयो। इहो ई सबबु आहे जो विंझड़ोट जे क़दीम माॻ जे हिकु मथां हिसे तां मंदर जा आसार बि मिलिया आहिनि। ही माॻ हिन वक़्तु 60 एकड़नि ते फैलियल आहे। सिंध जे क़दीम आसारनि जी लुग़त नाले किताब में क़दीम आसारनि जे माहिर सैयद हाकिम अली शाह बुखारी ऐं मोहम्मद उस्मान मेमून विंझड़ोट बाबति लिखियो आहे त हिन माॻ तां मिलियल सिरूं ब्राह्मण आबाद जे सिरुनि सां मुशाबत रखंदड़ आहिनि, जॾहिं त हितां लधल सिकनि जो वज़न 30 खां 60 ग्राम आहे। हितां अक़ीक़ जा मणिया बि मिलिया आहिनि, जेकी शिकिल में बेज़वी ऐं गोल चिपतरा बि आहिनि। पितल ऐं ट्रामे जे ज़ेवरनि जा टुकड़ा बि हथ आया आहिनि। पकल मिटीअ समेत पितल जूं मूर्तियूं बि लधी वयूं आहिनि। हिन वक़्तु विंझड़ोट जो क़दीम माॻ वारसी न थियण सबबि मेसारजण लॻो आहे। आर्कियालॉजी सां लाॻापियल सरकारी अमलदारनि हिकु ॿ भेरो माॻ जा चकर लॻाइण बैदि उनखे विसारे छॾियो आहे। ॻोठाणनि विंझड़ोट जे दड़े जे ज़मीनुनि ते कब्ज़ा करे छॾिया आहिनि। माॻ जी एराज़ी अंदरि ॿनियूं खेड़े पोखी कई पई वञे, एतिरे क़दुरु जो माॻ जे दड़नि भरिसां वाटर कोर्स खोटे ॿनियुनि खे पाणी पहुचाइण सबबि ही माॻ तेज़ीअ सां सुफ़े हस्ती तां मेसारजी रहियो आहे। बरसातुनि पवण खां पोइ हिन क़दीम माॻ जूं केतिरियूं ई क़ीमती नवादरात मिटीअ मां ॿाहिरि निकिरी निर्वार थी पवनि थियूं, जिन खे भर पासे जा ॻोठाणा खणी वञनि था। हिन माॻ तां मिलियल क़दीम सिक्का, मूर्तियूं ऐं ॿियो सामान हिन वक़्तु बि ॻोठाणनि जे घरनि में आराइशी सामान वांगुरु मौजूदु आहे या वरी विकिरो थी चुको आहे। केतिरा ई माण्हू त इन्हनि क़दीम नवादरात जी अहमियत न सम्झंदे उनखे ज़ाया करे छॾीनि था। अक्सर माण्हुनि माॻ जूं सिरूं बि चोरी करे पंहिंजे इस्तेमाल हेठां आंदियूं आहिनि। भर पासे जे ॻोठाणनि मूजिबि जॾहिं बरसाति थींदी आहे त दड़े मां पितल जा सिक्का, आलीशान मूर्तियूं ऐं ॿियो शयूं हथी ईंदियूं आहिनि, जेकी भर पासे जा ॻोठाणा खणी वञी घरनि में रखी छॾीनि था। जॾहिं त हिते ईंदड़ सियाह ॻोठाणनि खां इहे सिक्का ऐं मूर्तियूं ख़रीद करे खणी वञनि था। ॿुधायो पियो वञे त 50 साल अॻु में हिन माॻ जी एराज़ी 2 किलोमीटरनि खां वधीक हुई, पर मुख़्तलिफ़ वक़्तनि ते दड़े जे ज़मीन ते बासरनि कब्ज़ा करे वरिता आहिनि। कुझु एराज़ीअ में फ़सुल पिणु पोखिया वञनि था। रेती जे डॉक्टर सबाश कुमार मेंघवाड़ ॿुधायो आहे त विंझड़ोट जे दड़े मां
वसकारे खां पोइ काफ़ी तइदाद में आलीशान मूर्तियूं निकिरंदियूं आहिनि। हिन मीडिया सां इंकशाफ़ कयो आहे त हिकु हमराह मूं वटि मूर्तियूं विकिरो करण लाइ खणी आयो। रक़म न हुजण करे आउं मूर्तियूं ख़रीद करे न सघियुसि, रुॻो मूर्तियुनि जा फ़ोटू कढी वरिता आहिनि। हिन वधीक ॿुधायो आहे त नौशहर फ़ेरोज़ ऐं हैदराबाद जा कुझु माण्हू मूर्तियूं ख़रीद करण ईंदा आहिनि। ॿिए तरफ़ ॻोठाणनि ॿुधायो आहे त विंझरोड जे दड़े मां पितल जे सिकनि, आलीशान मूर्तियुनि खां सवाइ ठिकर जा थाम बि मिलिया आहिनि। कुझु साल पहिरियों जॾहिं तेज़ बरसातियूं थियूं हुयूं त उन वक़्तु क़दीम नवादरात काफ़ी तइदाद में हथ आया हुया। क़दीम आसारनि खां अणवाक़ुफ़ ॻोठाणा उन्हनि खे महफ़ूज़ करे न सघिया। सिंध हुकूमत जी इहा ज़िमेवारी आहे त हिन तारीख़ी माॻ जी मालिकी करे उनखे चौदीवारी ॾियारे आसारनि खे महफ़ूज़ कयो वञे त जीअं तारीख़ी माॻ कब्ज़ो कंदड़नि खां बची सघे। जेकॾहिं विंझरोड जे क़दीम माॻ जी वारसी न थी ऐं आर्कियालॉजी जे माहिरनि तरफ़ां उन जी खोटराई न कराई वई त हीउ माॻ हमेशह लाइ मेसारजी वेंदो ऐं उन जे सीने में महफ़ूज़ थियल राज़ ई रहिजी वेंदा। महिरबानी।